सूरह मोमिन रुकू नंबर 8। ए पैगंबर उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जेकी अल्लाह जे आयतुनि बाबति झगड़ो कंदा आहिनि ऐं उहे केॾांहुं फेराया वेंदा आहिनि जिन किताब खे कूड़ो ॼातो जंहिं शइ सां पंहिंजनि पैगंबरनि खे मोकिलियोसूं तंहिंखे बि सिघो ई ॼाणंदा जॾहिं संदनि ॻिचियुनि में ॻट ऐं ज़ंजीर हूंदा उहे गिहिलबा टहिकंदड़ पाणीअ में वरी बाहि में टिचकाया वेंदा। वरी खेनि चइबो त जेकी अव्हीं शरीक ठहिराईंदा हुओ से किथे आहिनि। अल्लाह धारां ॿिया उहे चवंदा त असांजे नज़र खां गुम थी विया बल्कि कंहिं शइ खे अॻे न पुॼींदा हुआसूं। अहिड़ी तरह अल्लाह काफ़िरनि खे गुमराह कंदो आहे। इहा सज़ा इन्हीअ सबबां आहे जो अव्हीं ज़मीन में नाहक ख़ुशीअ सबबि आकड़ कंदा हुओ ऐं हिन सबबां बि जो अव्हीं लाॾ कंदा हुओ। हाणे दोज़ख जे दरवाज़नि मां घिड़ो मंझंदि सदाईं रहंदड़ आहियो। पोइ ॾिसो त हठेलनि जी जाइ बुछड़ी आहे। पोइ ए पैगंबर तूं सब्र कर बेशक अल्लाह जो वादो सचो आहे। तंहिं करे जेकॾहिं खेनि जेको अंजाम ॾियूं था तंहिं मां कुझु तोखे दुनिया में ॾेखारियूं या अज़ाब जे ज़ाहिर थियण खां अॻु तोखे मारियूं त नेठि असां ॾांहुं मोटाइबा ऐं बेशक तोखां अॻु केतिरा ई पैगंबर मोकिलियासूं मंझाइनि कंहिंजो अहवालु तोखे बयानु कयोसूं ऐं मंझाइनि कंहिंजो अहवालु तोखे बयानु न कयोसूं ऐं कंहिं बि पैगंबर खे अल्लाह जे हुक्म खां सवाइ को बि मोजिज़ो आणणो न हो। पोइ जॾहिं अल्लाह जो हुकुम आयो तॾहिं इंसाफ़ सां निबेरो कयो वेंदो ऐं उते कूड़नि छियो पातो।